राम ओ हरी राम। अरे दीपू भाई तवा अरे यार होली जी वाधायूं ॾियण आयो आहियां तोखे मां। हा भाई होली जी वाधायूं हुजई। दीपू भाई तव्हांजी एंट्री अहिड़ी ख़तरनाक आहे जो तव्हांखे ॾिसी चङे भले जूं टंगूं ईअं तड़ तड़ थियूं कनि बाबा। अरे हरी राम उहो त सभु ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, पर अॼु त्योहार कहिड़ो आहे उहो बि त ॾिसो। अॼु त मां तव्हांखे वाधायूं ॾियण आयो आहियां। वेहो 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 वेहो। दीपू भाई हैप्पी होली। हैप्पी होली तव्हांखे। अरे बाबा मां तव्हांखे करायां नी। हा ॿियो ख़बरचार तव्हां ॿुधायो न। अचेव तो नी सोसाइटीअ में हाणे मज़ो। पहिरियों त चओ पिया हिन सोसाइटीअ में जॻह न वठंदुमि, पर वरितो हाणे अचेव तो न मज़ो। हा ठीकु आहे, पर ॿियो कुझु त सभु ठीकु आहे न सोसाइटीअ में। अरे भाई तव्हां जहिड़ा माण्हू हिन सोसाइटीअ में त हिन सोसाइटीअ ॾे केरु अख खणी निहारे ई कोन थो नी। चए तो दीपू सुतली ते रहंदो आहे, साम्हूं वारो ढिलो थो थी वञे, पातीरो थो थी वञे। हरे राम छा थियो सही कने ॿार मां ॾिठा जेके मूंखे कलर हणी विया न। हा हा उहे D7 में विया ऐं उन्हनि जे पीउ खे घुराए करे तव्हां हिते माना घुरायो न। अरे कन्हैया तूं हिते कीअं कन्हैया? ईअं ई सेठनि सां मिलण आयुसि। नवां रहण आया आहिनि न असांजी सोसाइटीअ में। अच्छा कन्हैया लाल D7 में त दीपू भाई रहंदो आहे। इहे ॿार दीपू भाईअ जा हूंदा। D7 में छा थियो आहे? न न कुझु न, मां पियो चवां उहे ॿार D7 में विया। उहे ॿार मुंहिंजा आहिनि। हा तव्हांजा ॿार माना उहे मुंहिंजा ॿार आहिनि। हा त पोइ छा थियो? मां पियो चवां घुरायो न, ऐं राति जो चॉकलेट वॉकलेट उन्हनि खे ऐं कुझु प्रेज़ेंट ॾियूं न। रंग बदलाए छॾियईं। अरे बाबा दीपू भाई तव्हांजी शिकिल ई अहिड़ी आहे नी, परियां शींहं बि थो अचे नी त उहो बदक थो थी वञे। छा कयो मुंहिंजे ॿार? कुझु बि न, होली आहे न। होली आहे त कलर हणंदा ई न। हा त हिननि खे कलर सां एलर्जी आहे। मूंॾे कंप्लेन खणी आया। भाई उन्हनि खे सम्झायो। मूंखे हाणे काई एलर्जी कोन अथव स्किन जी। इहो सम्झी छॾिजांइ कन्हैया, मुंहिंजे ॿारनि खे कुझु बि चयो अथई न त मुंहिंजो नालो दीपू सूतली अथई, सम्झे न। मां त इन करे ई आयुसि त जीअं चॉकलेट बाकलेट उन्हनि खे कुझु प्रेज़ेंटूं ॾियूं ॿारनि खे, ॿारनि जी हिम्मत अफ़ज़ाई वधायूं। हरी राम हे त अॼु होलीअ जो त्योहार आहे, इन जे करे मां सभु छॾे थो ॾियां, न त मुंहिंजे ॿारनि ते कोई ईअं सम्झी थो न। तव्हांजा ॿार माना असांजा ॿार। हाणे घुरायो बाल्टी त मां हिनखे सॼो सनानु कराईंदुमि। घुरायो घुरायो जेतिरियूं पाणीअ जूं टांकियूं, पाणीअ जूं बाल्टियूं, कलर जूं बाल्टियूं हणी अथव हणी वठो। मूंखे काई स्किन जी एलर्जी कान्हे। हरी राम ॾिठो न, नालो ॿुधी करे ई कीअं रंग बदिलजी वियसि। हिन ज़माने में सच चवंदा आहिनि, सिधे सां कोई सिधो कान्हे, टेड़ी उंगली कर न त ई घी निकिरे थो पियो। मुंहिंजो नालो आहे दीपू सूतली। मां टेंशन ॾींदो आहियां, वठंदो न आहियां। अरे अलाए छो अॼु ये छातीअ में सूर थो पए पियो। हाणे हिन महिल राति जो मां कंहिंखे उथारियां? अरे सेठाणी बि हली वई आहे वरी मां वटि। लच्छूअ खे वरी हिन महिल राति जो जॻायां त अरे भॻवान रहम कर मालिक। लच्छूअ खे बि टेंशन थींदो त वरी अलाए टेडीअ खे छा थियो, पर वञे तो सूर वठंदो छा कयां। लच्छूअ खे मोबाइल करे तो उतारियासीं। हे राम
मालिक मेहर कर यार जीवन इहो चाहते हो यार अरे कौन बाबा लच्छू कण लच्छू हाँ माया अरे पुत्र तू जल्दी हाल में अच हाँ न कुआर के न उतार जा न हाँ तू अच तो सही भाई तू अच तो सही हाँ अरे हाँ यार अरे यार वही चाहते हो छाथियो डैडी ता फोन छाथियो अरे छाथियो ता के यो अरे लच्छू छाती में सूर तो पे पुत्र बियो चल मां डॉक्टर के सद क्या अरे बियो मां फोन तो क्या के सद तो कराया अरे बियो मां के फोन किया प्रेमचंद के फोन किया हेलो वो प्रेमचंद वो थोड़ो घर त अचो वो पप्पा के जी छाती में सूर पयो आ हाँ थोड़ो जल्दी अचो न हाँ मां पानी खणी जा पानी पींदो न पानी न खपे भाई अरे मां मालिश क्या देते मालिश क्या मां मालिश तो क्या हो गयो हाँ थोड़ा आराम क्यों अरे भाई ये रात लगे तो न पार्टी में कुछ हाँ वो गैस जो थी सके तो अरे पर गैस जो अग में भी थी तो वो चूरन खणी जा गैस वारो वो वरतो बता रात वरतो वो चूरन अरे लच्छू हाँ छाथियो अरे छाथियो छाती में जी सूर पियो तने छाती में सूर अरे छाती में सूर तो ॾाढो खतरनाक हूंदो आहे जल्दी डॉक्टर के फोन कर बाबा हाँ सॾदा करायो कमल हाणे पियो तो कुछ खाधो पीतो नहीं छा रात वो विया न शादीअ में अच्छा हाँ उतां आया न वरी पो हाणे फोन करे मूंखे उथारियऊं अरे भगवान भलो कंदो पर हाणे छाती सूर आए त ॾुखियो के डॉक्टर के जल्दी सॾु करायो हाँ मां सॾ तो कराइण मां हां छाती जो सूर साईं ॾाढो ख़राब आहे अरे मुझे मासड़ के ये छाती में सूर पियो ए ओए न एड़ो लच्छो या गाल न सन ए गाल भगवान कंदो लई वेंदो कुछ रात खाधो नहीं ना पार्टी में भगवान कंदो लई डॉक्टर के जल्दी घुरायो जल्दी तव्हां ही असां के हथ ॾियण आयो कि न ॾकण आयो न डॉक्टर घुरायो बाबा मां डॉक्टर सॾ कया तो तव्हां भली वञो भगवान कंदो लई वेंदो वरी मां तव्हांखे फोन कंदुमि ठीकु आहे हाँ थोड़ो ईअं ठीकु लॻेव थो न अरे पर रखी जे जोर सां तो पे न पुत्र मां पानी खणी तो अचां पानी पियो हाँ पानी खणी तो अचां हे भगवान वठो पानी पियो थोड़ो पियो मां प्यारियाव रखा तो अरे तू ही ये करनी हाँ अरे ओ देखो पोई सोसाइटी नीलकमल में वो डॉक्टर रहंदो आनी हाँ नैनवाणी डॉक्टर हाँ अरे यार फोन करे चे हाँ मां कयास तो फोन वो डॉक्टर नैनानी के फोन कयास तो पियो अरे चेस बाबा जल्दी अचो डॉक्टर के चेस यार हेलो डॉक्टर साहब मां लच्छू तो ॻाल्हायां हाँ हरिराम जे घर हाँ ओ पप्पा खे न घर छातीअ में सूर पियो आहे तव्हां अचो न महिरबानी करे घर हाँ प्लीज अचो न हाँ तव्हांजी जेकी फी हूंदी मां ॾींदुमि हाँ न ईंदव तव्हां फोन ई रखी छॾियईं जीअं राति जो मां विज़िट ते ई न वेंदो आहियां सुबुह ते वञी करे न पर डैडी वो मां वो चूरन खणी अचां
उहो थोरो वठो मथां फ़ाइदो थी वञेव। जीअं तोखे वणे कर हा, भाई। ॾिसूं था हिन मां फ़ाइदो न थियो न सिधो एम्बुलेंस खे फोन था कयूं, हलिया था हलूं के हॉस्पिटल में। भाई छा थियो भाई छा थियो हरिराम छा थियो यार छा थियो? छातीअ में थोरो सूर पियो आहे, अची करे वयोसि शादीअ ते, अलाए कुझु खाइण में अची वियो, पर कॾहिं हीअं हेड़ो सूर कोन पियो आहे। शादीअ में कुझु खाइण में अची वियो हूंदो, तंहिंजे करे इहो सूर पियो हूंदो। चिंता छो थो करे हरिराम, इहे त सूर मूंखे बि थिया हुआ, काई तकलीफ़ मूंखे बि न थी। छो उहो बि फूदने जी टिकी त चयोमांसि फूदने जी टिकी ॾे, हो गैस जो चूरण ईंदो आहे उहो चयोमांसि ॾियांव, चवंदा न ईअं ई लही वेंदो, खाली सूर थो पए सूर। न गैस जो बि सूर थींदो आहे भाई, पर तंहिं हूंदे बि डॉक्टर खे जल्दी लशू घुराए। छो तो डपु ॾियारीसि सेठ, नथो ॼाणा भाई, अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे का, तंहिं हूंदे बि जल्दी पर मां डॉक्टर खे फोन कयो आहे। छा थो चए? डॉक्टर चयो त मां राति जो विजिट ते वेंदो ई न आहियां, तव्हां सिधो हॉस्पिटल खणाए वञो। अरे भाई असांजी न मञींदी, हो आहे न पंहिंजो इहो पंहिंजो जेको टोपी वोपी पाए मालाऊं खणी घुमंदो आहे जेको, इहो उनखे चएसि हिक मिंट में डॉक्टर अची वेंदे। इहो यारो भम सुतलियूं छा इहे चवंदा उनखे चओसि हिनखे टेंशन ॾेसि। तॾहिं बि भाई छा थियो सूर? फूदने टिकी खणी अची पिपरमेंट ॾींसि, ऐं जेको वॾो फोटो, नंढो फोटो न, वॾो फोटो जल्दी जल्दी मां ॾियां। चेयरमैन साहिब चिंता न कयो, कुझु न कंदो, मालिक कंदो, रहिजी ईंदी साईं, रहिजी ईंदी, अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे का। डैडी पापा हाणे थोरो फ़ाइदो लॻे थो? पोइ छा थोरो ओ ॿई ॼणा विया हली छा? अरे भाई ओ पिपरामेंट खणण वयो, वॾो फोटो खणण वयो, जेको अचे तो सलाहूं ई तो ॾे, सलाहूं ई तो ॾे। हाणे जंहिंखे तकलीफ़ हूंदी उनखे ख़बर पवंदी न, हे सलाहूं ॾियण खे छा कंदासीं। मां त ईअं तो चवां, 108 खां फोन कर। हा मां कयां थो, फोन कयां थो। हरिराम छा थियो? अचो छा थियो? ओ पप्पा खे अची न ओ सूर पियो आहे छातीअ में। हरिराम सभिनी खे टेंशन ॾियण वारो अॼु हिनखे ई टेंशन थी पियो या? हाणे छा कयूं? जेको तूं अचे नी पंहिंजूं सलाहूं तो ॾे, कोई कम जी ॻाल्हि कर। हाणे मां तव्हांखे चवां, सतनाम साखी चओ, साईं टेऊंराम खे यादि कयो ऐं पाणी पियो, ॾिसो कीअं थो लही वञेव। मां पाणी पियारियो मांदी, तव्हां बि पियारियो न। साईं भली कंदो। हा सब जी भली कंदो साईं। सतनाम साखी चओ। सतनाम साखी। हा सतनाम साखी। सब सणाई थी वेंदी साईं। मां हींअर 108 खे फोन कयां थो ऐं घुरायां थो, सिधो हॉस्पिटल वठी थो वञान पियो। जल्दी कोई कमकार हुजे त वरी फोन कजो। हा साईं बिल्कुल। ठीकु आहे साईं, महिरबानी साईं तव्हांजी। ठीकु आहे। हा सॼी सोसाइटीअ खे शायदि ख़बर पइजी वई आहे, हर को जॾहिं तव्हां खां पुछण थो अचे पियो। हाणे मां 108 खे फोन करे छॾियां। अरे 108 खां पहिरीं उन दीपू सूतलीअ खे फोन कर, पाण ई डॉक्टर खे सिधो कंदो यार। हा वो अञा ताईं न आयो, उनखे ख़बर न पई आहे छा? अरे बाबा। हरिराम। अरे ॾिठव, इहो चइबो अथव सचो यार। अरे छा थियो हरिराम? पप्पा खे छातीअ में सूर पियो आहे। हा पोइ हाणे वो अची हर को अचे थो, पंहिंजा इलाज ॿुधाए थो वञे। डॉक्टर खे फोन कर न, डॉक्टर खे फोन छो न कयो अथई? कयो, डॉक्टर नैनवानीअ खे कयो फोन। पोइ चए थो मां राति जो विजिट ते न ईंदो आहियां, हॉस्पिटल में वठी वञोसि। राति जो विजिट ते न ईंदो आहे? हा ही त लॻे थो हिननि खे सुतलीअ जो डपु लही वियो आहे। हेलो नैनवाणी, दीपू सुतली थो ॻाल्हायां। लच्छूअ तव्हांखे फोन कई न अचण जे लाइ। हरिराम खे अर्जेंट छातीअ में सूर पियो, अर्जेंट हिते अचो, 2 मिंटे में हिते पहुचण खां पोइ, सम्झो न? हा अचे थो 2 मिंटे में। हा तव्हांजी वॾी महिरबानी। अरे सिधन जो जमानो कान्हे लच्छू। अरे हरिराम छो तो चिंता करी? अरे ये नंढा वॾा सूर त सभु थींदा रहंदा आहिनि।
छाजे लाइ तो चिंता करी पियो? अरे थोड़ो गैस जो सूर हूंदे हिम्मत रख पाण में। हाँ भाई हिम्मत आ तॾहिं त वेठो आहियां। अरे बाक़ी कुछ त भी न थींदो। सोसाइटीअ वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधी त मां कॾो को। अरे सोसाइटी वारा छा आहिनि हो त तव्हांखे ॾकाईंदा। कुछ न थींदो हरीराम, कुछ न थींदो, हिम्मत रखो। अरे मां वेठो आहियां न, छो था चिंता कयो? हाँ अचण ॾियो नैनवाणीअ खे, ॾिसो फटाफट कीअं थो थी वञे तव्हांजो। हरीराम चिंता न कयो। छा थियो? चओ न। नैनवाणी हाँ हाँ हाणे तो मना रात जो विजिट करण बंद करे छॾी आहे? कंहिं चयो? तव्हां फोन कयो, मां अची वियो आहियां न। हरीराम असांजो पंहिंजो माण्हू आहे। हाँ हाँ डॉक्टर मना रात जो अध रात जो कंहिंखे तकलीफ़ थिए मना पहुची उनखे। वियुमि न, हाणे छा चओ न। हरीराम खे तकलीफ़ थी आहे। छाती में अची सूर पियो अथनि। अरे न, छाती बाती जो सूर किथे आहे? हे त गैस जो सूर थो लॻे पियो। तव्हां जई विया था, चिंता हो कयो। अरे हरीराम, अरे कुछ बि कोन्हे को। हे हिते छाती बाती जो सूर कोन्हे, हितां जो सूर मथे थो वञे पियो। 1 मिंट तरसो न, मां तव्हांखे हींअर 1 मिंट में गोरी थो ॾियां न। मां पहिरियों ई चयोमान। हे वठो हिकु गोरी, हाणे जो हाणे वठो न। हे 5 मिंट में सभु ठीकु थी वेंदा। अॼु ई सॼी सोसाइटी खणी हेठि जमा कई अथव। हाणे 2 मिंट में ॾिसो न कीअं था पाण महसूस कयो। हाणे कीअं थो लॻे हरीराम? ठीकु आहे न? थी वेंदो, फ़ाइदो हा थी वेंदो। साईं, पाण ई थी वेंदो। ठीकु आहे न? हाँ, थी वियो। धीरे धीरे साईं 15 मिंट में तव्हां ओड़ा जहिड़ा हूंदव जहिड़ा सुबुह राति जो ओड़ा सुबुह 24 कलाक जहिड़ा थी वेंदा वापसि। बस साईं, ॿियो कमु? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो। हा साईं। रात जो कंहिंखे बि किथे बि विजिट करण खां मना न कजो। न साईं न, बिल्कुल भी न थींदी। त पोइ वरी मुंहिंजो ख़बर अथव न। हाँ हाँ न साईं, अहिड़ी हालत करे छॾींदोमांव न त सॼो ॾींहुं विजिट कंदव। न न बिल्कुल हा हाँ बस साईं। साईं तव्हांजी फी? अरे फी दीपू भाई खां पोइ वरी फी जी कहिड़ी ज़रूरत आहे? त घर जी ॻाल्हि आहे, घर जी ॻाल्हि आहे, तव्हां चिंता न कयो। वरी का तकलीफ़ आहे त मूंखे यादि कजो ख़ाली। हाँ हाँ ठीकु आहे? हाँ साईं, महिरबानी तव्हांजी। ठीकु आहे हरीराम, लॻे थो फ़ाइदो हाणे? हाँ उल्टा सिधा खाधा छो था खाओ पिया शादीअ में वञी करे? भाई हाणे केरु पंहिंजी ख़ुशीअ सां थोरी खाईंदो आहे। हाणे शादीअ में वञिबो त खाइबो त सही न। मूंखे कहिड़ी ख़बर हुई इहा मिर्चनि वारी भाॼी मूंखे ईअं सफ़ा। हाणे सभिनी खे वञी चवां हेठि सोसाइटीअ में सभु ओके आहे? अञा सूर पए थो छा? न न हींअर 50% त वियो, 50% बि हली वेंदो, चिंता न कयो, हिम्मत रखो हरीराम। अरे मां वेठो आहियां न, चिंता छो था कयो पिया? हाणे सभिनी खे चई छॾियां वञी सुम्हो पंहिंजे पंहिंजे घर। हा हा न न हाँ हा हा थोड़ी देर चई छॾियो। दीपू भाई तव्हांजी वॾी वॾी अरे महिरबानी छाजी हरीराम, तव्हां पंहिंजा माण्हू आहियो। अधु राति जो बि कोई कमु पियो न मूंखे फोन कजो। दीपू सूतली तव्हां वटि हाज़िर आहे, सम्झो? महिरबानी ठीकु आहे? तव्हांजी। कुझु बि हुजे फोन कजो। तव्हांजी महिरबानी दीपू भाई। चवंदा न आहिनि कॾहिं कॾहिं खोटो सिको बि कमु ईंदो आहे। अची वियो न दीपू भाई, कमु अची वियो न। दीपू भाई दुनिया लाइ खोटो सिको हूंदो, असां लाइ त इहो सोनो सिको।